नाज़रीन, सिंध जी अवाम पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाधारे खे अवाम दुश्मन करार ॾींदे रद्द करे छॾियो आहे। संदन चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं वधाइण सां महांगाई जो नओं तूफ़ान जनम वठंदो, जंहिंसां मिसकीन तबके जा अहिंज ॿीणा थी वेंदा। रोज़ रोज़ 15 में पेट्रोल वधंदो वञे। असां टैक्सी ड्राइवर ऐं गरीब मिसकीन किरावा मिलनि कोन था। सॼो ॾींहुं बीठा आहियूं। माण्हू वेगन में चढ़िया हलिया, सुठा माण्हू बि वेगन में बर्दाश्त नथा करे सघनि। किराओ तेल जो ख़र्च वधी वियो आहे, किराओ मिले कोन थो। छो त हे अवाम जे मथां रोज़ रोज़ 2 रुपया 5 रुपया 10 रुपया पेट्रोल जो एटम बम वारा किराए चुको आहे। सदाई महांग पेट्रोल महांगो, गैस महांगी कई अथई, डीज़ल महांगी कई अथई, खंड महांगी कई अथई। ही हुकूमत न आहे लाइ बाबा जेको हिन तेल वधायो आहे वज़ीर आज़म साहब त ॾाढो ज़ुल्म करे छॾियो अथई। असां ग़रीबनि मिसकिननि जूं इहे सभु ॻाल्हियूं बीठियूं अथव। असांजी का बि रोज़ी कोन थी थिए। महांगी आहे, गैस महांगी आहे, तवारी न आहे, ख़र्चा वधी विया आहिनि, हर शइ में बचत न आहे। रोज़ कोटदा कयूं असां तमामु परेशान आहियूं। ड्राइवर वेगन वारा असांजो पेट्रोल वधी वियो आहे, किराओ मिले कोन थो। पैसेंजर सभु दाऊं था कनि, रोज़ दाह लॻी पई आहे। असां इमरान ख़ान खे अर्ज़ु था कयूं, महिरबानी करे असां मदद करे असांजो पेट्रोल जेको आहे घटि करे त असांजो आवाम जेको आहे त सुहिणे तरीक़े सां सुख पियो वठे। साईं ड्राइवर इमरान जी हुकूमत तबाही कई आहे। पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो वठी नथा सघूं। रोज़ गाॾियूं असां मिस था कयूं। एॾियूं गैस पेट्रोल महांगो थी वियो आहे जो काॾे वञूं असां ग़रीब। आवाम एॾो परेशान लॻो पियो आहे जो सफ़ा वीचारा रोडनि ते हलिया विया आहिनि। ऐं हे जेको इस्तीफ़ा जो उनखे जल्दी करे जान छॾायो। असां हिन मां एॾो बेज़ार थी विया आहियूं जो सॼो मुल्क परेशान लॻो पियो आहे। महिरबानी करे ऐं मुतालबो असांजो इन माण्हू खे इस्तीफ़ा करायो। तेल घटि कयो वञे, हर शइ घटि कई वञे। ग़रीब माण्हू आहे, बग़ैर पेट पूरो नथो थिए, 2 वेला पूरा नथो खाई सघे। रोज़गार न आहे, सही असांजी भाॼियूं बीही रहियूं आहिनि। हाणे असांजे घर लाइ खाइण लाइ कुझु न आहे। असीं छा करे सघूं था? असीं हाणे केॾा वञण जहिड़ा बि न आहियूं। पहिरीं 50 रुपए महीना थी, हाणे 200 विझूं त पोइ था थी अचूं था। उहो ई असांखे पैसा उहो मिले। डीज़ल जो रेट रोज़ वधे थो, चढ़े थो, घटे थो। असांजे किरायो फिक्स 12,000 रुपया। हमारे पेट्रोल में को फ़र्क़ु कोन पियो। असीं ग़रीब माण्हू पेट्रोल वठी पहुचो कोन था सघूं। हाणे घर वियो था रहूं, ॿियो छा कंदासीं? इन जे करे महिरबानी करो, कुझु पेट्रोल में कुझु माना कमी पेशी करियो। नज़म था करी तो माना इस्तीफ़ा ॾेई घर वेही रहे। गरीब आवाम इलाही परेशान आहे। जेका ट्रांसपोर्ट वठंदी असां जेको बचा सब हमारा गुज़र करण खां जेको मारूस माना पेट्रोल जा पैसा कोन पूरा करे सघूं। गरीब माण्हू रसी नथो सघे। हर शइ खे बाहि ॾेई छॾी आहे। तेल वग़ैरह गे ॿियो अटो बटो सभु महांगो आहे। गरीब माण्हू नथो रसी सघे। गरीब माण्हू को ॾिसी मेड़ो साइकिल मोटर कायो भॼन कयो, तेल गस ते किरो बीहो रहियो, उते पंधि डोरियो अचनि मां ज़ुल्म आहे। ही हालत रश लॻी पिया, ज़ुल्म लॻो पियो, ॿियो छा लॻे? गाॾियूं टैक्सियूं हलाइण तंग थी आहियूं। गरीब माण्हू रोज़ी मिले कंदी छा की पेट्रोल हर दफ़े महांगो थिए थो। चाढ़नि त लाइन लाइण जा ॻाल्हि ई कोन कनि। इन बावजूद असां चऊं था महिरबानी करे पेट्रोल केतिरो घटाइनि। रोज़ाने पेट्रोल चढ़े, पेट्रोल सां हर शइ चढ़े थी। अटो महांगो, खंडु महांगी, चांहि महांगी, हर शइ महांगी पेट्रोल सां गॾु। हाणे तव्हां न आयो वञे सिंधी लीडर अचे जेको असांजी सिंध खे अॻिते करे। रोज़ानी असां निंड मां उथूं था सुबुह ते ख़बर पए त 5 रुपया पेट्रोल वधी वञे पियो। ऐं एतिरो आहे जो असां अवाम ग़रीब खे खाइण पीअण लाइ कोन्हे, उहो पेट्रोल जे करे या सुबुह शाम पंहिंजा बचा पारे। महांगाई असांखे तंग थी पिया ऐं महांगाईअ मां पेट्रोल एतिरो चाढ़ींदो थो वञे। असां जेके 80 रुपया किरायो था चऊं त उहो पियो अचे थो 50 रुपया वठो। असां जेको गुज़र सफ़र नथो थिए। असां न बचा स्कूल वञी था सघनि, न उनजो ख़र्चो किताबनि जो पूरो करे था सघूं। असांजो जेको पेट गुज़र ॾीओ बि नथो जेको आहे भरी सघे। सॼे ॾींहं में इहे 300 रुपया कमायूं था। 300 मां असां जेको छा था करे सघूं? वञूं था भाॼी वठण त पटाटा 80 रुपया किलो लॻा पिया आहिनि। बाबा छा कयो? चऊं था बाबा एतिरो छो अचे? बाबा इमरान सां ॻाल्हाए वञे। मजबूर हो पिया। 14 माण्हू किरायो जॾहिं नथा 50,000 चवंदा 100 चवंदा पेट्रोल महांगो आहे। त असां छा इमरान सां ॻाल्हाए वञे। हा, इन जे बारे में इहो चवणु चाहूं। महांगाई इलाही करे छॾी हुरूज ते थी वई आहे। पेट्रोल महांगो थी वियो आहे। हर शइ खे बाहि भरी वई आहे। हिन महिल गरीब माण्हू आवाम काॾे वञे? असांजी हुकूमत खे अपील आहे त हिन महिल असांजे लाइ सस्ता बि हुजे, खाधे पीतनि जे लाइ सस्ता हुजनि, हर शइ सस्ता हुजे त असांजो काॾे गुज़र सफ़र थिए। हिन महिल असांजो गुज़र सफ़र